الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. لقد أرسلنا نوحا إلى قومه فقال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره إني أخاف عليكم عذاب يوم عظيم. قال الملأ من قومه إنا لنراك في ضلال مبين. قال يا قوم ليس بي ضلالة ولكني رسول من رب العالمين أبلغكم رسالات ربي وأنصح لكم وأعلم من الله ما لا تعلمون. أوعجبتم أن جاءكم ذكر من ربكم على رجل منكم لينذركم ولتتقوا ولعلكم ترحمون. فكذبوه فأنجيناه والذين معه في الفلك وأغرقنا الذين كذبوا بآياتنا إنهم كانوا قوما عمين. صدق الله العظيم. अलबत्ता कीक मोकिलियो से असां नूह अलैहिस्सलाम खे उन जे क़ौम जे तरफ़ पोइ चईं मुंहिंजी क़ौम इबादत कयो तव्हां अल्लाह ताला जी नाहे तव्हां जे लाइ कोई बि इलाह कोई बि माबूद सवाइ उन्ही जे। बेशक मां ख़ौफ़ कयां थो तव्हां ते वॾे ॾींहं जे अज़ाब जो। चयो सरदारनि जी जमात उन जे क़ौम मंझां बेशक असां अलबत ॾिसूं था तोखे गुमराही पधरीअ में। चई मुंहिंजी क़ौम नाहे मूंसां गुमराही भुल पर मां आहियां रसूल जहाननि जे रब जे तरफ़ां। पोइ चाहियां थो तव्हांखे तबलीग कयां थो मां तव्हांखे पंहिंजे रब जे पैगामनि जी ऐं ख़ैर ख़्वाही कयां थो मां तव्हांजे लाइ ऐं ॼाणां थो मां अल्लाह जे तरफ़ां जेको नथा ॼाणो तव्हां। छा जब कयो था तव्हां जो आयो तव्हां वटि ज़िक्र नसीहत तव्हांजे रब जे तरफ़ों अहिड़े मर्द ते जेको मर्द तव्हां मां आहे। हिन लाइ त ड्रिजारे तव्हांखे हिन लाइ त तक़वा इख़्तियार कयो तव्हां बचो तव्हां ऐं मन मन रहम कया वञो तव्हां। पोइ कूड़ो कयूं इन्हीअ खे पोइ नजात ॾियारीसीं असां उन्हीअ खे छॾायोसीं बचायोसीं असां उन्हीअ खे ऐं जेके उन्ही सां गॾु हुया ॿेड़ीअ में ऐं ॿोड़ियोसीं असां उन्हनि माण्हुनि खे जिन कूड़ो कयो असांजे आयतुनि खे। बेशक इहे हुया क़ौम अंधी। सूरतुल आराफ़ 7 रुकू 8 सिपारे जो 14 रुकू आयत नंबर 58 खां आयत नंबर 64 ताईं मुकम्मल रुकू तिलावत कयोसीं ऐं उन जो लफ़्ज़ी तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयात जो तफ़सीर मारिफुल क़ुरान जुल्द नंबर 3 सफ़ो नंबर 592 खां नकुल कजे तो इख़्तिसार सां। तमाम अंबिया अलैहिमुस्सलावात व तस्लीमात जो मुत्तफ़क़ा तौर ते उसूल मज़कूरा तौहीद रिसालत आख़िरत जे तरफ़ पंहिंजे पंहिंजे उम्मतुनि खे दावत ॾियणु मञण वारनि खे अजुर ऐं सवाब ऐं न मञण वारनि ते तरह तरह जा अज़ाब ऐं उन्हनि जे अंजाम बद जो तफ़सील बयान कयो वियो आहे। आयात मज़कूरा में
हज़रत नूह अलैहिस्सलाम ऐं उनजी उम्मत जा हालात ऐं मकालात जो बयान आहे। सिलसिला अंबिया में सब खां पहिरियों नबी अगरचे आदम अलैहिस्सलाम आहिनि, पर उनजे ज़माने में कुफ्र ऐं ज़लालत जो मुक़ाबिलो न हुयो। उनजी शरीयत मुतहरा में ज़्यादातर अहकाम भी ज़मीन जी आबादकारी इंसानी ज़रूरियात जे मुतलिक़ हुया। कुफ्र ऐं काफ़र काथे मौजूद न हुयो। कुफ्र ऐं शिरक जो मुक़ाबिलो हज़रत नूह अलैहिस्सलाम खां शुरू थियो। रिसालत ऐं शरीयत जे हैसियत सां दुनिया में उहो सभ खां पहिरियों रसूल आहे। उन खां अलावा तूफ़ान में पूरी दुनिया गर्क थी वञण खां पोइ जेके माण्हू बाक़ी रहिया उहे नूह अलैहिस्सलाम ऐं उन जा रुफ़क़ाए सफ़ीना हुया, माना ॿेड़ी में सवार हुया। उन्हनि खां नई दुनिया आबाद थई। इन करे उनखे आदम सानी भी चइबो आहे, आदम असगर भी चइबो आहे। इन वजह जे करे क़ससुल अंबिया जो आगाज़ भी इन्ही खां कयो वेंदो आहे, जंहिंमें 950 साल उनजी पैगंबराना जिदोजहद ऐं उन ते अक्सर उम्मत जी कजरवी ऐं उनजे नतीजे में सवाइ थोरा मोमिनीन बाक़ी सब जो गर्क थी वञनि, उनजो तफ़सील अल्लाह ताला बयान फरमायो आहे। नूह अलैहिस्सलाम आदम अलैहिस्सलाम जे 8वीं पुश्त मां आहे। मुस्तदरक हाकिम में रिवायत इब्न अब्बास मनक़ूल आहे त आदम अलैहिस्सलाम ऐं नूह अलैहिस्सलाम जे दरमियान में 10 कर्न गुज़रिया आहिनि ऐं इहो ई मज़मून तिबरानी में रिवायत अबू ज़र रज़ियल्लाहु तआला अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां नक़ुल कयो वियो आहे। बहावाला तफ़सीर मज़हरी कर्न आम तौर ते 100 साल खे चयो वेंदो आहे। इन करे इन्हनि ॿिन्ही जे दरमियान इन रवायत जे मुताबिक़ 1000 साल जो अरसो थी वियो। इब्न जरीर नक़ुल कयो आहे त नूह अलैहिस्सलाम जी विलादत हज़रत आदम अलैहिस्सलाम जे वफ़ात खां 826 साल पोइ थी आहे ऐं बतसरीह क़ुरान उनजी उमिरि 950 साल थई। आदम अलैहिस्सलाम जे उमिरि जे मुतलिक़ हिकिड़ी हदीस में आहे 40 साल घटि 1000 साल हुई। अहिड़ी तरह आदम अलैहिस्सलाम जे पैदाइश खां नूह अलैहिस्सलाम जे वफ़ात ताईं कुल 2856 साल थियनि था। बहवाला मज़हरी नूह अलैहिस्सलाम जो असली नालो शाकिर ऐं बाज़ रिवायत में अचे थो सकन ऐं बाज़ रिवायत में आहे अब्दुल गफ़ार। इन में इख्तिलाफ़ आहे त उनजो ज़मानो हज़रत इदरीस अलैहिस्सलाम खां पहिरियों आहे या बाद में आहे। अक्सर सहाबा जो कौल इहो आहे त हज़रत नूह अलैहिस्सलाम इदरीस अलैहिस्सलाम खां पहिरियों आहिनि। बहावाला बहर मुहीत मुस्तदरक हाकिम में रिवायत इब्न अब्बास नक़ुल थियल आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया नूह अलैहिस्सलाम खे 40 साल जी उमिरि में नबूवत अता थी ऐं तूफ़ान खां पोइ 60 साल ज़िंदा रहिया। आयत कुरान शरीफ वलक़द अरसलना नूहन इला क़ौमिही मां साबित थिए थो त नूह अलैहिस्सलाम जी बेअसत ऐं नबूवत सिर्फ़ पंहिंजे क़ौम जे लाइ हुई, सॼी दुनिया जे लाइ आम न हुई ऐं उनजी क़ौम इराक़ में आबाद बज़ाहिर मुहज़ब मगर शिरक में मुब्तला हुई। हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजे क़ौम खे जेका दावत ॾिनी उहा ही हुई, या क़ौम अअबुदुल्लाह मा लकुम मिन इलाहिन गैरुहु इन्नी अख़ाफ़ु अलैकुम अज़ाब यौमिन अज़ीम। ए मुंहिंजी क़ौम अल्लाह जी इबादत कयो, अल्लाह खां सवा कोई माबूद कोन अथव। मां तव्हां ते वॾे ॾींहं जे अज़ाब जो ख़ौफ़ कयां थो जेकॾहिं अल्लाह खां सवा कंहिंखे ॿिए माबूद खे तव्हां माबूद सम्झो। ॿियो कोई बि माबूद कोन्हे, को अल्लाह अकेलो आहे। जवाब में क़ौम छा चयो? क़ालल मलउ मिन क़ौमी इन्ना लनराक फ़ी ज़लालिम मुबीन। मला क़ौम जे सरदारनि ऐं बिरादरनि जे वॾनि खे चइबो आहे। मतिलबु आहे त हज़रत नूह अलैहिस्सलाम जे दावत जे जवाब में क़ौम जे सरदारनि चयो
असां सम्झूं था त तूं खुलियल गुमराही में मुब्तला थी विया आहीं। अल्लाह जे नबी खे माण्हुनि इहो जवाबु ॾिनो त असां सम्झूं था त तूं गुमराही में मुब्तला थी वियो आहीं, जो असांजे अपनि ॾाॾनि जे दीन खां तूं असांखे कढणु थो चाहे ऐं तूं अजीब क़िस्म जूं ॻाल्हियूं थो करें। इन्हनि जी इन गुफ़्तगू जे जवाब में हज़रत नूह अलैहिस्सलाम पैगम्बराना लहजे में जवाबु ॾिनो, जेको मुबल्लिगीन ऐं मुस्लिहीन जे लाइ अहम तालीम हिदायत आहे। उन्हनि खे चई, या क़ौमी लैस बी ज़लालतु वलाकिन्नी रसूलुम मिन रब्बिल आलमीन उबल्लिगुकुम रिसालाति रब्बी व अंसहु लकुम व अअलमु मिनल्लाहि मा ला तअलमून। मूंसां काई बि गुमराही न आहे, कंहिं बि मां भोलियल दग ते न आहियां, पर मां अलाह जो रसूल आहियां, पंहिंजे रब जा पैगाम तव्हांखे पहुचायां थो ऐं तव्हांजो ख़ैरु ख़्वाह आहियां। मूंखे अलाह जेको इल्म इलाही ॾिनो आहे तव्हां वटि कोन्हे, मां तव्हां सां ख़ैरु ख़्वाही कंदे इहो तव्हांखे दीन ॿुधायां थो। दीन ॿुधाइण, तबलीग करणु, इहा उम्मत सां ख़ैरु ख़्वाही आहे, इंसान ज़ात सां भलाई आहे। कंहिंखे सिधे रस्ते जी दावत ॾियणु इन खां मथे ख़ैरु ख़्वाही नथी थी सघे। पोइ उन्हनि वरी एतिराज़ कयो, मा हाज़ा इल्ला बशरुम मिस्लुकुम युरीदु अन यतफ़व्वल अलैकुम वलौ शाअ अल्लाहु लअंज़ल मलाइका। संदसि क़ौम हिकिड़ो शुबहो कयो, एतिराज़ कयो, सवाल कयो, चयूं हीअ त तव्हां जहिड़ो इंसान आहे, बशर आहे, ऐं इन जो इहो दीन जी तबलीग करण सां इहो इरादो आहे त तव्हां ते इन खे फज़ीलत मिले। हे तबलीग इन जे लाइ थो करे त इन खे तव्हांजे मथां इज़त हुजे, इन जे करे तबलीग थो करे। जेकर अलाह खे दीन ॿुधाइणो हो, अलाह चाहे हा त पोइ मलाइक मोकिले छॾे हा। अहिड़े क़िस्म जो एतिराज़ करे छॾियऊं त माना चवनि पिया त अलाह ताला दीन नथो ॿुधाइणु चाहे, जेकर ॿुधाइणु चाहे त कंहिं मलाइक जे ज़रिए ॿुधाया, इंसान खे कोन मोकिलिया। माना अॻियां मुशरिक बशरियत खे मञनि पिया, नबूवत खे न पिया मञनि। उन्हनि जो ख़्यालु इहो हो त जेको इंसान हूंदो उहो नबी न हूंदो, माना नबूवत इंसान खे नथी मिली सघे उन्हनि जे ज़हन जे मुताबिक़ ईअं हुयो। अल्लाह ताला जवाब में नाज़िल फरमाया, अव अजिब्तुम अन जाअकुम ज़िक्रुम मिन रब्बिकुम अला रजुलिन मिनकुम लियुनदिरकुम वलतत्तकू वलअल्लकुम तुरहमून। तव्हांखे इन ॻाल्हि ते अजब थो अचे जो हिकिड़ो मर्द तव्हांजे जिन्स मंझां रब जो ज़िकिर, रब जी नसीहत, रब जो दीन खणी तव्हां वटि आयो आहे, तव्हांखे ड्रिजारे थो ताकि तव्हां पाण खे बचायो, तक़वा इख्तियार कयो, तव्हां ते रहम थिए। तव्हांखे इन ॻाल्हि ते अजब थो लॻे, इन में कहिड़ी अजब जी ॻाल्हि आहे? जेको कोई इंसान तव्हांखे ख़ैरु ख़ुदा जो पैगाम पहुचाए त इन में अजब जी कहिड़ी ॻाल्हि आहे? बहरहाल फकज़्ज़बू फअनजयना वल्लज़ीना मअहू फिल फुल्क फअग़रक़ना अल्लज़ीना कज़्ज़बू बिआयातिना इन्नहुम कानू क़ौमन अमीन। अल्लाह ताला फरमायो, इन क़ौम हज़रत नूह अलैहिस्सलाम जी तकज़ीब कई, उनखे कूड़ो कयूं, पोइ असां हज़रत नूह अलैहिस्सलाम खे नजात ॾियारीसीं, जेके नूह अलैहिस्सलाम सां गॾु हुया उन्हनि खे नजात ॾियारीसीं। ऐं जिन माण्हुनि नूह अलैहिस्सलाम जी तकज़ीब कई, इहा अंधी क़ौम हुई जो नूह अलैहिस्सलाम जी 950 साल तबलीग खां पोइ अल्लाह जे दीन खे न सम्झूं, न उन ते हलिया, उन जी फर्मा बरदारी न कयूं, ऐं जेको आहे पोइ रब जे अज़ाब में ग़रक़ थी विया, तबाह थी विया, बर्बाद थी विया। नजात जो ज़रियो दुनिया में आहे तो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अंबिया जे दावत वारे कम में आहे, नबियनि जे दीन वारी दावत में, नबियनि जे कम में निजात आहे, बाक़ी में न आहे। पोइ हज़रत नूह अलैहिस्सलाम सां ॿेड़ी में मुख़्तलिफ़ रिवायत आहिनि। इब्न कसीर में बरिवायत इब्न अबी हातिम आहे, हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला खां नक़ुल कयल आहे, 80 माण्हू हुया जिन में हिकिड़े जो नालो जुर्म हुयो, इहो अरबी ज़बान ॻाल्हाईंदो हुयो। 950 साल अल्लाह जो नबी आहे, 950 साल आदम सानी आहे, आदम असग़र आहे, 950 साल ॾींहुं राति घुमंदे फिरंदे उताकनि ते
हर मजलिस कचहरी में दीन जी दावत ॾिनई, तबलीग कई, ईमान आणण वारा घणा माण्हू 80 माण्हू थिया। बाद रिवायतुनि में अचे थो 80 में 40 मर्द ऐं 40 औरतूं। तूफ़ान खां पोइ सभु वञी मूसिल जॻह में रहिया। उन जॻह जो नालो ई पोइ समानून सां मशहूरु थी वियो। समानून माना 80 इन सां मशहूरु थी वियो। अल्लाह ताला इहो नूह अलैहिस्सलाम जो हिते इख़्तिसार सां किसो बयानु फ़रमायो, उनजे क़ौम जा एतिराज़ात ऐं उन जा जवाबात, उन क़ौम जी तबाही ऐं बर्बादी खे बयानु फ़रमायो। ऐं जेके अल्लाह जे नबीअनि जे ताबेदारी कयूं, उन्हनि जे पैगाम खे क़बूल कयूं, उन जे दावत खे क़बूल कयूं, दुनिया में भी उन्हनि खे नजात मिली, त आख़िरत में भी नजात मिली वई। इंशाअल्लाह ताला हेसिताईं रुकू पूरो थियो। ज़िंदगी रही त वरी सुभाणे क़ौम आद ऐं जेको आहे उन्हनि ॾे जेके नबी आया उन्हनि जेको वाइज़ कयो, इंशाअल्लाह ताला इहो सुभाणे ज़िंदगी रही त वरी तिलावत कंदासीं। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। सल्लल्लाहु तआला अला खैरिल खल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।